चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अहली बैतन जो काफिलो जने कूफे जे शहर में अचे थो तो उहे कूफे जा मानू पाक नबी जे घराणे के दिसी ॾिठो तो वडो जुल्म थी वियो आ ऐं मकर जो रोण लगा पिटण लगा। हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो ए ज़ालिमो ए कूफियो तव्हाई खत लिखी घुरायो तव्हाई असां के आणाई हेडी वडी असां के अज़ियत पहुंचाई वरी अज तव्हीं रोई रहिया आयो। सैयदा ज़ैनब फरमायो ए असां जे हाल ते तव्हीं मातम करण वारो मां नबी जी न्याणी तव्हां के बददुआ थी ॾियां खुदा कंदो क़यामत ताईं पिटींदा रहंदो। हाँ तारीख़ खोले ॾिसो त पिटके ऐं मातम जी शुरूआत किथों थी आहे कूफे मजा ऐं यज़ीद जे घर दिमश्क मजा। शुरूआत करण वारो कारण कपड़न जो आगाज मातम में सोग में कारण कपड़न जो आगाज करण वारो हुयो त यजीद जो घर हुयो। ॾिठई त जेडी मल हेडो जुल्म थी वियो हलियो हाने मानू मुखे लानत मलामत कंदा मुझे कुर्सी के खतरो पइजी वियो पो उन शर्मसारी के मिटाइण जे लाइ मातम जी शुरुआत कई आ त यजीद पंहिंजे घर में कई आ। मुंहिंजा दोस्तो सोने इमाम हुसैन मातम कोन कयो इमाम हसन मातम कोन कयो मुझे सोने महबूब मोहम्मद करीम या तालीम कोन ॾिनी आ जेका अज इंसान करे रहिया आहिनि। जे आल बैतन जो हुबदार आहीं त सब्र कर नमाज पढ़ कुरान पढ़ जेको अहल बैत तरीक़ो सेखारे विया आहे। हाँ 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते तू समझी तो मुझी वडी इबादत आ मातम कई कारा कपड़ा पातई समझी तो मुझी वडी इबादत थी वई पर न न न आ मुझे दिल पर मोहम्मद करीम का पुछ त 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो कीअं गुज़ारणो खपे। हाँ इमाम बहकी रिवायत आने थो फज़ाइल औकात जे अंदर त 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो थियो त मदीने वारे साईं हिकड़े पढ़े ॾींदड़ के मोकिलियो वञ मदीने जे घिटियुनि में ऐलान कर मदीने जे मज़ाफ़ात ऐं बहराड़ियुनि में बस्तियूं नंढड़ा ॻोठड़ा उन्हनि में ऐलान कर त अॼु 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो आ जंहिं रोज़ो न रखियो आ सो रोज़ो रखे जे रोज़ो रखियो आ सो रोज़ो मुकम्मिल करे पर जंहिं रोज़ो न रखियो आ सो बि बकिया ॾींहं ईअं गुज़ारे जीअं रोज़ेदार गुज़ारींदा आहिनि। अब ॻाल्हि सम्झव जे रोज़ो रखियो आ सो पंहिंजो रोज़ो मुकम्मल करे जे रोज़ो न रखियो आ सो बकिया ॾींहं ईअं पूरो करे जीअं रोज़ेदार गुज़ारींदा आहिनि। हाँ बीबी रुबैया बिन्त मुअव्विज़ बिन अफरा फरमाए थी त असां मदीने जे मर्दन भी रोज़ा रखिया मदीने जे औरतुन भी रोज़ा रखिया पर असां जा नंढड़ा ॿारड़ा जेके थंज पिया हुया 9 मुहर्रम जे ॾींहं असां उन्हनि खे भी रोज़ो रखायोसीं। हाँ अरे मुझे महबूब जॾहिं 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो थियो हदीसूं शाहिद बीठियूं आहिनि फसामहू व अमर बिसियामिही महबूबन खुद भी रोज़ो रखियो ऐं ॿियनि खे भी रोज़े रखण जो हुकुम ॾिनो। ऐं तू छा थो करीं मुंजादा इन ॾिहाड़े ते मदीने वारे साईं छा सेखारियो अहल बैतन छा करे ॾेखारियो ऐं तू छा करे रहियो आहीं। जे अहल बैतन जो हुबदार आहीं त रोज़ो रख कुरान पढ़ नमाज पढ़ अल्लाह जो ज़िक्र कर सोने नबी ते सलात पढ़ त अहल बैत खुश थियनि न। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या
रसूल अल्लाह। अल्लाह अकबर। रात ढली वई, कूफे जे शहर दे पहुंचंदे पहुंचंदे रात रस्ते में पजी थी वने पई त मुझे सोने इमाम पाक जो घराणो जिते रहा है रात रब जे जिक्र में दुआ ऐं मुनाजात में गुजरिया, अल्लाह जे इबादत में रात गुजरिया, सब्र ऐं शुक्र में रात गुजरिया। जड़े कूफे जे शहर में दाखिल थिया है तदे सब्र सा अल्लाह जे रजा ते राजी रहंदे करे अल्लाह जे कुरान पढ़ंदे कूफे जे शहर में दाखिल थिया। मुझे सोने इमाम हुसैन जो सिर नेज़े ते अॻियों आ, पुठों अहल बैतन जो काफ़िलो आ। ये पियो लगे त ॼण हींअर बि इमाम पंहिंजे घराणे जो रहबर ऐं अॻवान हली रहियो आ। जेॾी महिल कूफे जे शहर में सुणे इमाम जी सिरी मुबारक पहुती आ, ओॾी महिल बि चप चुरन था पिया त रब जे कुरान जी तिलावत करे रहियो आ। वाह हुसैन तुंहिंजी कुरान सां मोहब्बत। हाँ? खौली बिन यजीद खबीस कमबख्त इमाम हुसैन जी सिरी मुबारक खणी पंहिंजे घर आंदी आ, कंहिं बर्तन में ढके रखई, निवार नाले ज़ाल अथस, उन्हें के तो चवे त अॼु मूं वॾो खज़ानो आंदो आ, सुभाणे इब्न ज़ियाद मूंखे वॾा इनाम ॾींदो। चई छा आंदो अथई? चई इन थांव जे हेठों ॾिस, वञी ॾिसे त सुभान अल्लाह मुंहिंजे पाक हुसैन जो सिर मुबारक रखियो, चेहरो मुबारक चोटी जे चंड जेड़ो चेहरो, उहे जुल्फ मुबारक। सियरुल आलाम में इमाम ज़हबी तो लिखे त हजरत इमाम हुसैन जा वार मुबारक वॾा हूंदा, घुंडीदार जुल्फन वारा हूंदा। जेॾी महिल हीअं वार मुबारक खोले ऐं पटको ॿधी हीअं जो निकिरंदा हुया, ईअं महसूस थींदो हो त चोॾहीं जो चंड ककरन मजा ज़ाहिर थी पियो आ। अॼु उहे वार जुल्फ मुबारक रत में रंगीन, रत में चेहरो मुबारक रत में रंगीना। हिन औरत चयो ओ खबीस माण्हू दौलत आणींदा आहिनि, सोन चांदी आणींदा आहिनि, तूं फातिमा ज़हरा जे बचड़े जो सिर खणी आयो हुई, तो ते खुदा जी लानत पवे। अॼु खां वठी मां तोसां गॾु न रहंदसि जो हेॾो तूं ज़ुल्म करे आयो हुई। माई छा थी करे जो रात जो चेहरे मुबारक के साफ कयई, जुल्फन के साफ करे, बाहूं अदब जूं ॿधी, गोॾड़ा अदब जा ॿधी सोने इमाम जे सिर मुबारक जे अॻियों वेठी आ। त ईअं थी फरमाए ॾिसां थी त नूर जो ईअं जो सिलसिलो शुरू थियो आ त सिर मुबारक खां आसमान ताईं नूर जूं लाटूं मूंखे नज़र आयूं। चवे थी अच्छे रंग जा परिंदा पई ॾिसां, अच्छे रंग जा पखी पई ॾिसां, जेके सिर मुबारक जे मथां गश्त पिया कनि। ख़बर नाहे ये पखी हुया कहिड़ा, पर ईअं पियो लॻे त ॼणो अल्लाह जा मलाइक सोने हुसैन जो दीदार करण आया हुया। अल्लाह अकबर।